अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरिया धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिमोर। सभ खां पहिरीं शामिल कंदासीं हिन वक़्त जूं हेडलाइंस। शहीद रानी तस्वीर बिलावल है, जालिमों के दिल पे तेरा तीर बिलावल। पीपल्स पार्टी जो चेयरमैन ऐं पढ़ई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु कराची पहुची रहियो आहे। जियालन पार्टी चेयरमैन जी शानदार आजियां लाइ तयारियूं मुकमल करे छॾियूं। शाइरा फैसल के पार्टी झंडनि क़यादत जी तस्वीरनि वारनि बैनरनि सां सींगारियो वियो। जियाला कराची एयरपोर्ट जे ओल्ड टर्मिनल ते पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी भरपूर आजियां कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जे इस्तक़बाल लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां जियालनि जे काफ़िले जो कराची आमद जो सिलसिलो पिणु जारी। मुख़्तलिफ़ हंधनि ते आजाणे कैंपूं क़ाइमु, कैंपनि ते दहलनि ऐं शहनायनि ते जुमरियूं। जीए भुट्टो जीए बिलावल जे नारनि जी गूंज। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्तक़बाल लाइ आयल जियालनि खे ख़िताब पिणु कंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त सिंध जा जियाला कराची जे सरज़मीन ते पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल करण लाइ इंतज़ार में आहिनि। ओल्ड टर्मिनल अॼु हिकु भेरो ॿीहर 18 अक्टूबर 2007 वांगुरु लखें जियालनि जो समुंड ॾिसंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो ज़हीन तरीन पढ़ई वज़ीर बणियो आहे, जेको सभिनी जी उमेद आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ग़रीब अवाम ऐं मज़दूरनि खे संदन जाइज़ हक़ ॾियारींदो। हुकूमत जो अवाम जे हक़ में वॾो फ़ैसिलो, पेट्रोल जा अघ न वधाइण जो ऐलान। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त पेट्रोलमैन इसमन जूं क़ीमतूं वधाइण जो कोई इरादो न आहे। पेट्रोल जूं हाणोकियूं क़ीमतूं बरक़रार रहंदियूं। वज़ीर आज़म अवाम ते वधीक भार विझण खां रोके छॾियो आहे। महांगाई जो दराक आहे, हू अवाम ते वधीक भार न वेंदो। हू अॼु IMF सां ॿीहर ॻाल्हियूं करण जी वञी रहियो आहे। सऊदी अरब सां मरकज़ी बैंक में वधीक डिपॉज़िट जी ॻाल्हि थी आहे। इमरान ख़ान बारूदी सुरंग विछाइबो आहे। उत्तर वज़ीरस्तान जे इलाइक़े मीरांशाह में आपघाती बम हमलो, 3 ॿारड़ा ऐं पाक फ़ौज जा 3 जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त मीरांशाह भरिसां हमले में लाइन्स हवालदार ज़ुबैर कादिर, सिपाही उज़ैर ज़फ़र ऐं सिपाही क़ासिम महमूद शहादत माणी। 11 वरनि जो अहमद हसन, 8 वरनि जो अहसन ऐं 4 वरनि जी अनम हमले में शहीद थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे आपघाती बम हमले जी मज़म्मत। संदसि चवणु आहे त मासूम ॿारनि जा क़ातिल इस्लाम ऐं इंसानियत ॿिन्ही जा दुश्मन आहिनि। पाक फ़ौज जूं अज़ीम क़ुर्बानियूं संदन तारीख़ जो सुनहरी बाब आहिनि। दहशत ऐं दरंदगीअ जी ख़ात्मे ताईं सुख सां न वेंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां उत्तर वज़ीरस्तान में आपघाती धमाके जी मज़म्मत। दहशतगर्दी जे वधंदड़ वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार। आसिफ अली ज़रदारी फोर्सिस ते हमले में पाक फ़ौज जे जवाननि ऐं मासूम ॿारनि जी शहादत ते अफ़सोस ज़ाहिर कंदे चयो आहे त नेशनल एक्शन प्लान ते अमल करे दहशतगर्दी जी नर्सरियुनि खे तबाह करणु अणटर आहे। पढ़ई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बि मीरांशाह में आपघाती बम हमले जी मज़म्मत। इमरान ख़ान खे कंहिं सिंध में कंहिं खां ख़तरो आहे त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। इमरान ख़ान घबरायो न, वसियत ज़ाहिर करियो। MQM सां मुआहिदे में हिकु अहम जुज़ मकानी चूंडूं आहिनि। पीपल्स पार्टी पाण मकानी चूंडूं कराइणु चाहे थी। MQM खे सिंध हुकूमत में शामिल करण जो फ़िलहाल को फ़ैसिलो न थियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जे कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त मुल्क हिन वक़्तु घणे बहरान जो शिकार आहे। मुआशी बहरान जो सबबु गुज़िरियल हुकूमत जी नाहेली हुई। सूबे जी तरक़ीअ लाइ समूरनि पार्टियुनि सां गॾिजी कमु कयो वेंदो। कराची चैम्बर सां गॾिजी शहर जी तरक़ीअ लाइ कमु कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बरतानिया जे दौरे खां पोइ गॾियल अरब रियासतनि में पहुची वियो। वज़ीर आज़म गॾियल अरब रियासतनि जे सदर शेख ख़लीफ़ा बिन
सेहत अल निहाल जे लाडाणे ते संदन पोयरनि सां ताज़ियत कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ लंडन खां वापसी ते गॾियल अरब इमारात पहुतो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नए चूंडियल सदर सां ताज़ियत बाद अॼु ॾेह पहुचो। असांजो समूरो मलबो मौजूदा हुकूमत ते किरी पियो आहे। ही उन मलबे हेठां दॿिजी मरी वेंदा। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त हालतूं बदतर ख़राब ॻणती जोगियूं ऐं गंभीर थींदियूं पई वञनि। उन्हनि खां हुकूमत संभालजे न पई। जॾहिं खां हीअ हुकूमत आई आहे उहे 30% महांगाई वधी आहे। गॾियल अरब इमारात ऐं चीन ऐं सऊदी अरब मां ही हथे ख़ाली मोटिया आहिनि। मौजूदा सूरताल में डॉलर हलंदड़ महीने 200 रुपयनि ताईं पहुची वियो। पुखनि ज़रिए 32,453 माण्हू हज जी सआदत हासिल करे सघंदा। हज लाइ मजमूई तौर 63,604 दरख़्वास्तूं मिलियूं आहिनि। कामयाब उम्मीदवारनि खे SMS ज़रिए आगाह कयो वेंदो। मवासिलात वारे वफ़ाक़ी वज़ीर मौलाना असैद महमूद चयो आहे त गुज़िरियल साल कोरोना सबबि हज महदूद कयो वियो हो। हलंदड़ साल बि हज जी तयारी लाइ घटि वक़्तु मिलियो आहे। कराची यूनिवर्सिटी आपघाती धमाके केस जी जांच में अॻभराई। पुलिस ख़ुदकश बमबार औरत की मदद कंदड़ औरत जो खाको तैयार करे वरितो। औरत जी ॻोल्हा शुरू। पुलिस चोरियुनि मूजिबि ख़ुदकश बमबार की मदद कंदड़ औरत जो खाको मुख़्तलिफ़ अखियुनि ॾिठनि शाहिदनि जे सहकार सां माहिरनि तैयार कयो आहे। पेशावर में हथियारबंदनि फायरिंग करे सिख बिरादरी सां वास्तो रखंदड़ 2 वापारियुनि खे क़तल करे छॾियो। सरबंद वारे इलाइक़े में नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि सिख बिरादरी जे वापारियुनि ते फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में 2 सिख वापारी मची विया। वाक़े बाद जवाबदार फरार। पुलिस इलाइक़े में सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पेशावर में सिख बिरादरी जे वापारियुनि जे क़त्ल जी मज़म्मत। संदसि चवण आहे त मुल्क में कंहिंखे बि बैनुल मज़हबी हमाहिंगी ख़राब करण जी इजाज़त न ॾींदासीं। पीपल्स पार्टी समूरनि तबक़नि जी हक़ीक़ी ऐं नुमाइंदा जमायत आहे। सिख बिरादरी खे अकेलो न छॾियो वेंदो। जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। लखी गुलाम शाह जे सहाफ़ी परवेज़ सेठार जो 9 वरनि जो भाणे जो कराची जे मलीर वारे इलाइक़े में क़तल। शाखिर सेठार होटल मां मानी वठण घरां निकितो त वापसि न मोटियो। लाइब्रेरी मां शाखिर जो गलो कपियल मढ़ हथ आयो। पुलिस हिकु शकी खे गिरफ़्तार करे वरितो। ॿारड़े जे क़तल ख़िलाफ़ एहतजाज। क़ौमी शाइरा ब्लॉक केतिरनि गाॾियूं बीही वयूं। मक़तूल नीगर जे वारसनि मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस फटी क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। वहीं ऑस्ट्रेलिया जो नाले वारो लीजेंड क्रिकेटर एंड्रे साइमंड्स कार हादसे में फौत एंड्रे साइमंड्स सां टाउन ज़ोल वारे इलाइक़े में हादसो पेश आयो। एंड्रे साइमंड्स जे ख़ानदान सां संदसि लाॾाणे जी तस्दीक़ करे छॾी। 46 वरनि जे एंड्रे साइमंड्स 198 वनडे 26 टेस्ट ऐं 14 T20 इंटरनेशनल मैचिस में ऑस्ट्रेलिया जी नुमाइंदगी कई। 2 भेरा वर्ल्ड चैंपियन स्क्वाड जो हिसो पिणु रहियो।